मोमिन मुबारको पंहिंजो अलिया हथड़ो खणी चो चो पंहिंजो अलिया जन्नत उन्हनि जी आ जन्नत उन्हनि जी आ जंहिंजो अलिया नारे वस्सलातु वस्सलामु अला वस्सलातु वस्सलामु अला वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन वला आलिही वला आलिही व अस्हाबिल औलिया ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ولا نذير له ولا أمير له ولا رفيق له ولا مشير له ولا مثل له ولا مثال له ونشهد أن سيدنا وسندنا وحبيبنا وطبيبنا وأديبنا وخطيبنا ونبينا وحضورنا ومعصومنا ومحبوبنا محمدا أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ولو أن قرآنا سيرت به الجبال أو قطيت به الأرض أو كلم به الموتى بل لله الأمر جميعا أفلم ييأس الذين آمنوا أن لو يشاء الله لهدى الناس جميعا ولا يزال الذين كفروا تصيبهم بما صنعوا قارئة أو تهل قريبا من دارهم حتى يأتي وعد الله إن الله لا يخلف الميعاد صدق الله مولانا العظيم وبلغ رسوله النبي الكريم ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا
सल्लु अलैहि वसल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद। कुछ मशकूक माण्हू ॾिठा विया आहिनि जंहिं दोस्तनि जूं हिते ॿाहिरूं गाॾियूं बीठियूं आहिनि, महिरबानी करे उहे हेॾे अंदरि करेनि जिते असांजा रज़ाकार बीठा आहिनि। जंहिं बि दोस्त जूं पंप ते गाॾियूं बीठियूं आहिनि या ॿाहिरूं बीठियूं आहिनि, इहे गाॾियूं पंहिंजूं साइड करो। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाह मिठा तुझे कुदरत जा अजब अजीब नज़ारा। अल्लाह मिठा तुझे कुदरत जा अजब अजीब नज़ारा। किथे वण वणकार जा किथे बर पट पर कखर ठाकारा। किथे नफरत जा नुकसान निठम के मोहब्बत जा मारा। रब मिड़नी खे तुझा सहारा। तू कादिर कुल कायनात जो। मुहम्मद जी गुलामीअ में उम्र गुज़रे त ॿियो छा घुर्जे। भला पो भाग मां बाया पवे खीर में मिसरी त ॿियो छा घुर्जे। सिराज जे मुहम्मद जे मुहब्बत जो पवे सिज उभरी त ॿियो छा घुर्जे। थोड़ो दोस्तनि खे अर्ज़ु आहे दबा थोड़ो सुरी जो जज़ाकल्ला। न हा था कयो न था कयो, जलसो नओं आया थींदो न आहे, ॻाल्हायो कोन था। त थोड़ो कुछ जवाब त ॾियो न। ॿार पिया सुभाणे अलाह चवनि त आगो निकिरे ई कोन थी। काबिल सद एहतराम वाजिबुल एहतराम मुझा इंतहाई मोहतरम मुकर्रम अज़ीज़ दोस्तों, भाइरों ऐं बुजुर्गो, मां अल्लाह तबारक व तआला जे कुरान अज़ीम जा हिकड़ी आयत सगोरी अवां दोस्तन जे खिदमत आलिया जे अंदर तिलावत कई है। दुआई त अल्लाह तबारक व तआला बुधण बुधाइण समझण ऐं समझाइण खां बाद रब साईं अवाई असां समूरन के कुरान अज़ीम जे मथा अमल जी तौफीक अता फरमाए। उलमा जी हाज़री अवां दोस्तन जी तशरीफ आवरी संगत जो जानी माली तावन अल्लाह साईं पांजे बारगाह इलाही जे अंदर मंजूर ऐं मक़बूल फरमाए। काफ़ी बुजुर्ग आलम सगोरा पोतलन इंशाअल्लाह देर ताईं कुरान जो प्रोग्राम जारी ऐं सारी रहंदो इंशाअल्लाह। मां भी दोस्तन जे इसरार ऐं सिकबरे सदते कुरान अज़ीम जी कचहरी में दीनी महफिल में रब साईं अचण जो मौक़ो ऐं शरफ नसीब फरमायो आ। बगैर के ड्रेगे तमीजे वक्त के बचाईंदो हला। अवां दोस्तन जे खिदमत जे अंदर हिकड़ी मक्की आयत सगोरी तिलावत कई आ। अल्लाह तबारक व तआला असां समूरन के
अमल वारो बनाए। ये सूरत कदे नाज़िल थी, केड़ी जरूरत तहत नाज़िल थी? इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जने मक्के जे अंदर कुरान अजीम जी सच्चाई बयान कई, अबू जहल वारा खान नवाब कामोरा मुझे साईं रे गजी आया। मोहम्मद जेकरे तू सचो नबी आ तो मोहम्मद जो कुरान भी सचो आ। जेकरे तू चाहे तो असा तो मोहम्मद जो कलमो पढ़ूं, ईमान आणियूं। पोइ मक्के जे जबलन ए पहाड़न ते कुरान जी तिलावत कर। ये पहाड़ पटजी वजन, जमीन सिधी थी पे, असा जमीन आबाद कयूं। मनीदा से तू रब जो सचो नबी आ। जेडी तू दावा कया तू सुलेमान नबी खां त पोइ मथे आ। मोहम्मद जेकरे तू सचो नबी आ, हवा असा जे कंट्रोल में कर, जाते वञूं घुमूं फिरूं। जेकरे तू सचो नबी आ, घणी ड्रेग में कोन वेंदुम। असा जा साईं थोड़ा मायूस थिया, गमगीन थिया। अल्लाह तबारक व तआला जनाब जिब्रील के मोकलियो, मुझे साईं दे कुरान खणी आयो। बुलंद आवाज़ मुझा सोना गणती न कर, मायूस न थी, घबरा ना। तू भी सचो आ। जेको तो मोहम्मद के किताब ॾिनो आ वो कुरान भी सचो आ। जे कुछ टाइम पहिरियां सोशल मीडिया जो दौर आ, मोबाइल ते शो पियो हले त मुला खत्म थींदा, मदरसा खत्म थींदा, कुरान वारा खत्म थींदा, तुझो पीउ भी खत्म न करे सघे। छो त इहा दावा अॼु जी न आहे। तो वारा वॾा कूका करे मरिया, हड्डा भी उन्हनि जा गरिया, पर अॼु भी मुंहिंजे रसूल जो कुरान पियो चमके। कुरान भी रहंदो, कुरान वारा भी रहंदा, मदरसो भी रहंदो त मदरसन वारा भी अबा रहंदा। इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने जनाब जिब्रील रब जो कुरान खणी आयो। खोल रब जो कुरान, फरमाए बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वलौ अन्न कुरानन सुय्यरत बिहिल जिबाल। तो सुभान अल्लाह, अल्लाह अकबर कबीरा। अल्लाह तबारक व तआला फरमायो, ओ मुझा हबीबा जी मुझा अल्लाह, वलौ अन्न कुरान, जेकरे माला इन कुरान के जरिए सुय्यरत बिल जिबाल, ए मक्के जा पहाड़ हेडे होडे हलाया, ए मक्के जा पहाड़ पटजी वने, जमीन सिधी थी पवे। हुजूर जी मुझा अल्लाह, ओ कुतियत बिल, ओ मुझा हबीबा जी मुझा अल्लाह, जेकरे मा अल्लाह इन कुरान के जरिए ए पहाड़ हेडे होडे हलाया, या कुरान के जरिए जमीन टुकड़ा टुकड़ा करे छड़िया। ओ कुल बिल मौता, या इन कुरान के ताकत के जरिए मोल जिंदा करे विजा। तेरे भी ये ईमान को नाड़ी ना चाहे करे, जेके सिद्धो रस्तो वठाया मां रब जी मर्जी आ, जेके गुमराह कया मां रब जी मर्जी आ। हबीबा जी मुझा अल्लाह, मां ताकत वालो रब द एडो आ। पर मैं बल्लिल्लाहिल अमरु जमिया, यो समूरो कंट्रोल मां अल्लाह जे हवाले आ। समूरो वसो कंट्रोल यो रिमोट मां रब जे हवाले आ। अल्लाह पाक फरमा मुझा सोना जी मुझा अल्लाह, जेकॾहिं मां रब चाया इन जी हस्ती मिटाए छॾिया, नालो निशानो मिटाए छॾिया, इहा कुवत ताकत कंहिंजी आ, कंहिंजी आ, रब करीम जी आ। बोल रब जो कुरान, फरमाया अवलम ययसिल लज़ीना आमनू अल्लाहु यशाअल्लाह, अल्लाहु यशाअल्लाहु लहदन्नास जमीआ।
जे करे मां रब चाया इन जो नालो निशान मिटाए छॾिया हरन खे जे करे मां अल्लाह ईमान वारो बनाया तमा अल्लाह बनाए सघंदो आहे। अल्लाह अकबर कबीरा नज़रत गजा ए कुरान खजानो कंहिंजो आहे खजानो कंहिंजो आहे रब जो खजानो आहे। मां पंहिंजे तकरीरुनि जे अंदरि वाइज़नि जे अंदरि नसीहतुनि जे अंदरि इहो मिसाल ॾींदो आहे सही ज़रदारी जो खजानो आहे केरु धाड़ो खणी न सघंदो छाजे करे ॾाढे जो खजानो आहे। सही नवाब शरीफ जो खजानो आहे केरु धाड़ो न खणी सघंदो छाजे करे जे ॾाढे जो खजानो आहे। जनरल जो खजानो आहे कर्नल जो खजानो आहे से केरु धाड़ो न खणी सघंदो से छाजे करे जे माण्हू ताकत वारो आहे। मां अवां खां ॿुधंदो पियो आहे क़ुरान खजानो कंहिंजो आहे रब करीम जो आहे हिन जे हिफ़ाज़त जो ज़िम्मो कंहिंजो आहे रब पाण खणी छॾियो आहे। खोल रब जो क़ुरान फरमाए इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून। बुलंद आवाज़ अल्लाह तो कुरान में फरमाए कुरान के नाज़िल भी मां कयो आहे त हिफ़ाज़त जो ज़िम्मो भी मां रब करीम जो आहे। दीनपुरी रहमतुल्लाह अलैह पंहिंजे वाइदनि जे अंदरि फरमाईंदा चइनि शयुनि जे हिफ़ाज़त जो ज़िम्मो रब पाण खणी छॾियो आहे। हिकु कलामुल्लाह ॿियो बैतुल्लाह टियों रसूलुल्लाह चौथों वलीउल्लाह इन जे हिफ़ाज़त जो ज़िम्मो कंहिंजो आहे रब करीम जो आहे। अल्लाह अकबर कबीरा तो मां हीअं बि चवंदो आहियां इज़्ज़त क़ुरान में आहे अज़मत क़ुरान में आहे बरकत क़ुरान में आहे वहदत क़ुरान में आहे रहमत क़ुरान में आहे सदाकत क़ुरान में आहे अदालत क़ुरान में आहे सखावत क़ुरान में आहे सुजात क़ुरान में आहे सफ़ात जन्नत भी जो क़ुरान में आहे। अब बरकत भी इज्जत भी तमाम मखलूकात मजा अल्लाह तबारक व तआला इंसान के अशरफुल मखलूकात बनायो उलमा लिखियो इल्म जे करे छाजे करे इल्म जे करे जेके तमाम सां कुल्हनि ते रब करीम जा मलाक वेठा ॾींहं जो हिकिड़नि जी ड्यूटी आहे राति जो ॿियनि जी ड्यूटी आहे इल्म जी ॻाल्हि पियो कयां अल्लाह अकबर कबीरा ॾींहं वारे जी ड्यूटी पूरी थी वेंदी राति वारो अची वियो पर उनखे पतो न आहे ॾींहं वारो छा लिखी वियो राति वारो हलियो वेंदो ॾींहं वारो अची वेंदो उनखे पतो न आहे त राति वारो छा लिखी वियो। अल्लाह अकबर कबीरा नज़रत कजा इल्म अल्लाह तबारक व तआला मलाकन के कोनलो इल्म अल्लाह तबारक व तआला जिन्नन के कोनलो इल्म अता फरमायो त रब करीम इंसान के अता फरमायो। नज़रत कजा से डॉक्टर इंजीनियर नज़रत कजा से वडे इल्म वारो न डॉक्टरी इल्म न आहे हिकिड़ो पैसो कमाइण जो फन आहे। नज़रत कजा एसपी आ डीएसपी आ इन वटि इल्म टके जो कोन इहो पैसो कमाइण जो फन इल्म जो कुरान इल्म रब जो कुरान हुजूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान यानी साईं जी हदीस दीन इल्म त शरीयत वारो अल्लाह अकबर कबीरा के इल्म मा के किताब मा तमा के अंग्रेजी जो इल्म मिलनो के किताब मा रियाजी जो इल्म मिलनो के किताब मा बायोलॉजी जो इल्म मिलनो पर नजर तकजा कुरान मा रब जी सुञाण मिलंदी रब जी सुञाण मिलंदी इज्जत भी कुरान में आ। अल्लाह अकबर कबीरा नजर तकजा पाक नबी इमामुल अंबिया मुझे हुजूर फरमायो मशहूर हदीस उलमा का बदलना हुजूर फरमायो जिन दुनिया के अंदर पांजा बच्चा कुरान जा आलम हाफिज बनाया नजर तकजा उन दिहाड़े अल्लाह तबारक व तआला हाफिज जे अब्बे अम्मा के आलम जे अब्बे अम्मा जे मथन ते अल्लाह सोना ताज रखराइनो सोना ताज पातल होना ताना अर्ज कंदा अल्लाह ए नबियन जो टोलो त ना है ए रसूलन जी जमात ना है। हुजूर फरमायो रब्बी ऐलान थीनो नल्ला ए नबियन जी जमात ना है ए रसूलन जो टोलो ना है ए हमारा बकरी मजा उए बनान जिन दुनिया के अंदर पांजा बच्चा कुरान जा आलम हाफिज बनाया पतो पयो त इज्जत भी अबा इज्जत भी इन कुरान में आ बरकत भी कुरान में आ बरकत भी
गुलाम मुस्तफा बुरड़ो साहब वाइज़न में मिसाल लींदो आहे न के मौलवी सगोरे अबा कॾहिं रोड बंद कियो आहे त मुक़्तदिन पघार न ॾिनी आहे आवा इमाम के बुजुर्ग के कारी साहब हा त न बरकत भी तो रब जे कुरान में आ बरकत भी मिसाल दींदो पियो आहे इमाम लंबिया मुझे हुजूर जो ज़मानो आहे एकड़ो नौजवान मुझे साईं दे दा खणी आयो आका मां भाव जो नौकर बन आया कम मां कंदो मजदूरी मां कंदो तकलीफ मां कंदो ओ वेही करे सिर्फ खाइंदो सिर्फ अवां वटो वेही करे रब जे कुरान जी तिलावत कंदो तवां का कुरान जो इल्म सिखंदो मुझे दिल पर नबी फरमायो मां ये जुमला पाजे तकरीरन जे अंदर वाज़न जे अंदर जरूर चोंदो अल्लाह तबारक व तआला वो दिल पर नबी अता फरमायो जेको इज्जत में आला अजमत में आला सिफत में आला इफ़त में आला जलवत में आला खिलवत में आला जलाल में आला जमाल में आला कमाल में आला प्यार में आला रफ्तार में आला अनवार में आला किरदार में आला प्यार में आला शान में आला मान में आला मुझो मोहम्मद कुरान में भी जो आला ही आला बुलंद आवाज़ मुझे हुजूर जो फरमान नबी पाक फरमायो वाके कम तो तू कंदो तकलीफ तू कंदो मुशक्कत तू बर्दाश्त कंदो पर तुझे माल रिज़्क़ में अल्लाह तबारक व तआला बरकत विझंदो इन कुरान वारे जे सदके इन कुरान वारे जे सदके ए शफा भी अल्लाह कुरान में रखी आ पर रब शर्त रखियो आ त हुजे मोमिन आवा हुजे मोमिन अमीर उमर जो ज़मानो अल्लाह अकबर कबीरा असा अबू बकर जा भी नौकर उमर जा भी नौकर उस्मान जा भी नौकर अली तो जो अलिया दिसो यार यारी किया चैन निभाइया बुलंद आवाज़ असा चैनी यारन जा नौकर गुलाम दिसो यार यारी किया चैन निभाइया बुलंद आवाज़ सुभान अल्लाह इमामुल लंबिया मुझे हुजूर जा समूरा सहाबा मोतबर सहाबा बुलंद आवाज़ नजरत गजा अमीर उमर जो ज़मानो एकड़ो रूम जो बादशाह हजरत उमर दे आयो सही साल गुजरी चुका मुझे मथे में सूरा दर्दा इलाज डाडो करायो तकलीफ कोन वींदी पई अल्लाह अकबर कबीरा अमीर उमर कागज जो टुकड़ो घुराए अल्लाह पाक जे कुरान जा जुमला लिखी करे अमीर उमर फरमायो इनके वेड़े करे कपड़े जी डबल टोपी बनाए मथे में पाण तुझो कमा अल्लाह तबारक व तआला शिफा जो फैसलो फरमाइनो अरसो गुजरो ज़मानो गुजरो रूम जो बादशाह अमीर उमर दे मोटी आयो उमर मां के पतो तना है खबर तना है जान तना है तवा लिखो साए सही जडे कामा यो पातो आ टोपी जे अंदर दर्द दूर थी आ अमीर उमर फरमायो मां त रब जो कुरान लिखो आ खोल रब जो कुरान फरमाया वनो नज़िलु मिनल कुरान मा हुवा शिफाउ व रहमतुल लिल मुमिनीन असा अबू बकर जा भी गुलाम हजरत उमर जा भी उस्मान जा भी हजरत अली जा भी वो मां एकड़ो मिसाल लींदो आ मां जिले खैरपुर में वाइस कयो वारी गोठा पोतकड़ो दोस्त मादे पर्ची आई चे मौलवी साहब तवा हजरत अली जो शान अड़ो बुधाइंदा हो असा बुधो ही ना है उलमा देवबंद तकरीबन पर आयो ठिकर न्याज तदे भी न खाइंदा अब असा न्याज जानकारी गालायो बा असा न्याज जानकारी खैर जानकारी नायो मां अवा का पुछंदो पयो बास बासों त कहिंजे ला जो त बास भी रब जी इबादत इबादत कंहिंजी थींदी नमाज कंहिंजी इबादत रब जी इबादत हज कंहिंजी इबादत रब जी इबादत ज़कात कंहिंजी इबादत रब जी इबादत त बास बास भी नालो कंहिंजो बा इहो अकीदो मुर्शिद अली जो भी माखे के दोस्त जो सही तवा वहाबी चो था त सहाबा में पहिरो नंबर अबू बकर जो आ बियो हजरत जनाब उमर जो मीर उस्मान चौथो मुर्शिद अली वो तवा जे अली जे मकाम के मौलाना घट था कयो न मां अवा का पूछा तो सवा लख नबियन में आखिरी नबी केड़ो आ
असांजो साईं पर शान वड़नी का शान वड़नी का मथे आ अबू बकर जी मंजिल पहुंची आ उमर जो दर्जो पहुंचो आ उस्मान जो मकाम पहुंचो आ अली जी मंजिल पहुंची आ बुलंद आवाज़ ॾाढे ॾाढे सुभान अल्लाह